अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार आउंढा मारवी थी सबका पेरी शाम तनासी हेडलाइंस। मुल्क में लोड शेडिंग की जिम्मेवार अगुणी हुकूमत है। ईंदड़ 15 ॾींहनि में लोड शेडिंग में घटिताई अची वेंदी। तवानाई जे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो आहे त बिजली बहिरान सबबि लोड शेडिंग थी रही आहे। वारहड़ियुनि वारनि इलाइक़नि में वधीक लोड शेडिंग थिए पई। ट्रांसाइल ऐं केस मिलर सां लोड शेडिंग में घटिताई अची वेंदी। वारनि जी खोट ऐं टेक्निकल ख़राबी सबबि लोड शेडिंग वधी वई आहे। 2153 मेगावॉट बिजली टेक्निकल ख़राबी सबबि बंदि न पई थिए। वारनि जी खोट सबबि 5759 मेगावॉट बिजली पैदा न पई थिए। वस्त नवी में पेश आयल वाक़ियो अफ़सोसनाक आहे। मदीने जी रियासत जे दावेदारनि वस्त नवी जो तक़दुस पामाल कयो। इलेक्शन कमीशन सेनेट चूंड दौरान वीडियो स्कैंडल केस में यूसुफ रज़ा गिलानी जी नाअहली बाबत पीटीआई की दरख्वास्त खारिज करे छॾी। इलेक्शन कमीशन चयो आहे त यूसुफ रज़ा गिलानी खिलाफ सिधी रीत के बि शाहिदो न मिलियो। हू सेनेटर रहंदो। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त केस जे बारे में हक़ीक़तूं सही नमूने पेश न कयूं वयूं। केस जूं 20 ॿुधणियूं थियूं आहिनि। 12 भेरा मुलतवी करे दरख्वास्त कई वई। चीफ इलेक्शन कमिश्नर मूजिब केस जो फ़ैसिलो 1 महीनो बि महफ़ूज़ न रहियो। इलेक्शन कमीशन अली हैदर गिलानी, फ़हीम खान ऐं कैप्टन जम ख़िलाफ़ करप्ट प्रैक्टिसिस तहत कार्रवाई करण जो हुक्म ॾेई छॾियो। अली हैदर गिलानी ख़िलाफ़ करप्ट प्रैक्टिसिस जो केस दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो। पंजाब में आईनी बहरान बरकरार। हाई कोर्ट के हुक्म बावजूद हमजा शहबाज के वडे वज़ीर तौर कसम न खणाए वियो। हमजा शहबाज कसम न खणाइण खिलाफ़ 3 भेरे लाहौर हाई कोर्ट सां रिजू करे छॾियो। हमजा शहबाज लाहौर हाई कोर्ट में आईनी पिटीशन दाख़िल करे छॾी। वफ़ाक़ी पंजाब सरकार के धुर बणाए वियो। कराची यूनिवर्सिटी में टीचर्स जी वैन ते आपघाती हमले खां पोइ सॼे सूबे में यूनिवर्सिटियुनि में सिक्योरिटी में वाध कई वई। इंतज़ामिया कराची यूनिवर्सिटी जी दाख़िली दरवाज़नि ते वॉक थ्रू गेट्स लॻाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। शागिर्दनि ऐं स्टाफ लाइ रुॻो गरिस्ता मख़सूस हूंदा। दाख़िली दरवाज़नि ते पुलिस ऐं रेंजर्स मुक़ररु करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। ज़रियनि मूजिब कराची यूनिवर्सिटी जे अहम हदनि ते चौकियूं वठाई वेंदियूं। चीनी शहरनि समेत गैर मुल्कियुनि जी सिक्योरिटी में इज़ाफ़ो कयो वियो। चीनी शहरनि खे सिक्योरिटी खां सवाइ चुटपुट खां रोकियो वियो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जी बेहरमती मज़म्मत जोगी आहे। उनखे कंहिं बि शइ सां भेटे नथो सघिजे। JUI जे सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त धर्म जे तक़दुस जी तक़ाज़ा न ॾिठी वई। जमातुल विदा जे इज्तिमा में समूरा फ़िरका इन अमल जी मज़म्मत कनि ऐं हिक सियासी इख़्तिलाफ़ जी बुनियाद ते हक़ जी तौहीन ते एहतिजाज करणु घुरिजे। सिंध अंदर मकानी चूंडनि जे शेड्यूल खिलाफ़ ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस की दरख्वास्त ॿुधणी। अदालत में दरख्वास्त गुज़ार GDA जे वकील दलील मुकम्मल करे वरिता। अदालत दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। जाइज़ो वठण बाद दरख्वास्त ॿुधण जोगी हुजण या न हुजण जो फ़ैसिलो कयो वेंदो। पंजाब के मुख़्तलिफ़ शहरनि में डीज़ल की खोट बरक़रार। शहरी ॾुखियाईनि जो शिकार थी विया। फैसलाबाद, गुजरावाला, बहावलनगर, हिया, कमालिया, गुजरात समेत ॿियनि शहरनि में डीज़ल न मिलण सबबि भारी ऐं ट्रांसपोर्टर परेशानियुनि जो शिकार थी विया। पेट्रोल पंपनि ते ॾिघियूं क़तारूं लॻी वयूं। ब्लैक ते डीज़ल जो फ़ी लीटर 180 रुपयनि में विकिरो थियण लॻो।
मुल्क में कोरोना विघे 24 कलाकनि दौरान का भी फौत की रिपोर्ट न थी। सिहत जे क़ौमी इदारे NIS जो चवणु आहे त मुल्क में कोरोना जा 75 नवां केस साम्हूं आया। हाकारी केसनि जी शरह 0.42% रही। मुल्क में इलाज हेठि 138 मरीज़नि जी हालत गणती जोगी आहे। खैरपुर नाथनशाह वरसा मामूली ॻाल्हि तां झेड़ो, फारिग में नौजवान क़तल, संदसि भाउ ज़ख़्मी। ॻोठ बहादुरपुर वासी शाणी बिरादरी जी बिंदुरिन में गॾिजी मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। फारिग में अब्दुल नबी शाणी मारिजी वियो ऐं संदसि भाउ अली हैदर शाणी सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़रियनि मूजिब मक़तूल ऐं संदसि भाउ कब्रिस्तान वञी रहिया हुआ त ॻोठ भंगर वरसा बचाव बंद ते कार सवार हथियारबंदनि मथनि हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल ॼमण ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। इंटर बैंक में डॉलर की कीमत में 17 पैसनि की घटिताई। इंटर बैंक में डॉलर 185 रुपया 70 पैसनि जो थी वियो।